नाजरीन, नौशेरो फिरोज जे दहशतगर्दी तोड़ अदालत अगोणे वफाकी वजीर गुलाम मुर्तजा जतोई जी अमीराणी थाने ते दाखिल केस में पक्की जमानत मंजूर करे वरिती। इन हवाले सां मज़ीद तफ़सील वठूं था महबूब कलोड़ो खां। जी महबूब कलोड़ो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशेरो फिरोज जे दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में अॼु दादू ज़िले जे अमीनाणी थाने जे केस में जेको आहे अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई पेश थियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त उन अॼु अदालत में जेको आहे जंहिंजी पक्की ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि NPP सरबराह जी पक्की ज़मानत 50,000 जे मुचलकन एवज़ मंज़ूर करे वरिती आहे ऐं ॿुधणी जेका आहे 15 अगस्त ताईं मुलतवी कई वई आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त दादू ज़िले जे अमीनाणी थाने ते GD अॻुवाण ते केस दाख़िल कयो वियो हो, जंहिंमें गुलाम मुर्तज़ा जतोई कची ज़मानत ते हो। अॼु उन ते जेको आहे फ़ैसिलो अदालत ॾिनो आहे ऐं जंहिंमें पक्की ज़मानत संदसि मंज़ूर कई वई आहे। जी महबूब, तफ़सील साॻा करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।